बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार इस्सत यूट्यूब चैनल। फ़लस्तीन ऐं इसराइल जे विच में जंग जो आगाज़ थी चुको आहे। 7 अक्टूबर 2023 खां वठी अॼु तक़रीबन ॿियो ॾींहुं आहे त इसराइल ऐं फ़लस्तीन जे विच में जंग जारी आहे। सवें जानियूं ज़ाया थी चुकियूं हुन। फ़लस्तीन जे तरफ़ां कुझु इलाइक़नि खे फ़तह करण जे हवाले सां ख़बरूं आहिनि ऐं 5,000 खां मथे मिज़ाइल हमला जेके फ़लस्तीन जे तरफ़ां ॿुधायो वञे थो त उन्हनि कया आहिनि ऐं पूरी दुनिया जी मीडिया उहा मञे थी, तस्लीम थी करे त इसराइल जेको पंहिंजो पाण खे सुपर पावर जे हवाले सां उन जे सिफ़ में बीहण वारो हिकु मुल्क सम्झंदो हुयो ऐं उहो महसूसु कराईंदो हो त इसराइल वॾी ताक़त आहे हिन दुनिया जे हिन ख़िते जे अंदरि। इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे। ग्राउंड रियलिटी जेका आहे, जेका असां ॿुधूं था, लेकिन अलाह साईं जी जेका मदद आहे उहा मुस्लमाननि सां मदद आहे। जेकॾहिं मुस्लमान दर हक़ीक़त अलाह खे पुकारण वारो थी वञे ऐं उनखे सॾण वारो थी वञे त दुनिया जी का बि सोच, फ़िक्र, ताक़त, एटॉमिक एनर्जी अलाह जे ताक़त जी आॾो उहा बर्बादु थी सघे थी, ज़ाया थी सघे थी, लेकिन कामयाबु नथी थी सघे। यानी शिकस्त उनजो मुक़दर आहे। इन हवाले सां फ़लस्तीन जे मथां केतिरनि ई सालनि खां हिन इसराइल जे तरफ़ां ज़ुल्मत, कहर ऐं अज़ाब जी हिकिड़ी पोज़ीशन यानी उनजी जेका हालत हुई उहा फ़लस्तीन जे मथां हावी रही। फ़लस्तीनी मासूम वीचारा बार बार पुकारींदा रहिया त कंहिं तरीक़े सां मसइलो हल थिए ऐं फ़लस्तीन जे मथां इहा ज़ुल्मत, इहा जेका बरबरत इसराइल जी उहा ख़तमु थिए। लेकिन इसराइल पंहिंजो पाण खे ज़ालिम सम्झण जे हवाले सां पंहिंजो पाण खे ताक़तवर बि सम्झे थो त मूंखां वधीक फ़लस्तीन जी का ताक़त कान्हे का, इन करे मां फ़लस्तीन खे हर हालत में ख़तमु करे सघां थो। इन करे फ़लस्तीननि इहो हिकिड़ो ज़हन ठाहियो, हिकमत अमली ठाही त इसराइल सां जंग हर हालत में एतिरे हद ताईं कजे जो पूरी दुनिया जे अंदरि हिन खे मुंहुं खणी घुमण जी का जॻह न मिले। ऐं उनखां अलावा इहो बि सम्झ में अचे थो त फ़लस्तीननि पंहिंजो पाण खे हिकु कुवत मुस्लमाननि जे हिकिड़े जज़्बे जे हवाले सां या मुस्लमाननि जे हिकु नारे जे हवाले सां जेको मुस्लमाननि जो हिकिड़ो जज़्बो अक़ीदो आहे त अलाह खां सवाइ सुपर पावर हिन दुनिया ते का बि कान्हे का, जीअं अलाह चाहींदो तीअं थींदो। उन हिकु जज़्बे खे हुननि क़ाइमु ऐं दाइमु रखे करे पंहिंजे सीने सां लाहे करे ऐं जॾहिं इसराइल जे मथां हमले करण जी कोशिशि कई त उन में हुनखे कामयाबी मिली। इहो अक़ीदो ऐं जज़्बो अगरि जेकर पूरी दुनिया जे मुस्लमाननि जो थी वञे त पूरी दुनिया जे अंदरि मुस्लमाननि जी बादशाहत थी वञे ऐं मुस्लमाननि जी हुक्मरानी हुजे। उन हवाले सां कुझु सालनि खां पाकिस्तान जे अंदरि हिकु शख़्स पैदा थियो जंहिंजो नालो इमरान ख़ान हो। अॼु फ़लस्तीन उनखे सॾे थी त सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जे हवाले सां जेकॾहिं ख़ान खे तव्हां आज़ादु कयो त असां फ़लस्तीन जो आवाज़ु पूरी दुनिया ते उथारे। इहो इमरान ख़ान पूरी दुनिया जी मुस्लिम उम्मा हुनखे सॾे थी त उहो किथे आहे पठान, उहो किथे आहे ख़ान, उहो किथे आहे इमरान ख़ान जेको मुस्लिम उम्मा जे हवाले सां यूनाइटेड नेशन में ललकार करे पूरी दुनिया खे ॿुधायो त मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु, फ़लस्तीनियुनि जे ख़िलाफ़ु, कश्मीरियुनि जे ख़िलाफ़ु अगरि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़े क़िस्म जी वारदात थी त मुस्लमान असां मौत खां डिॼण वारा न आहियूं। असां सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह जे जज़्बे खे क़ाइमु ऐं दाइमु रखण वारा आहियूं ऐं असां विढ़ंदासीं जेकॾहिं असांजे अहिड़े क़िस्म जी कंहिं मुक़दस जॻहियुनि जे हवाले सां या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जे हवाले सां या अहिड़े क़िस्म जी का बि असांजे मज़हब जी का ठठोली उॾाई वई या असांखे कमज़ोर करण जी कोशिशि कई वई त असां मुस्लमान लड़ंदासीं। उहो पठान किथे आहे? उहो इमरान ख़ान उन शख़्स जी, उन पठान जी, उन ख़ान जी जेका तलाश आहे उहो अडियाला जेल में आहे। उहो अडियाला जेल जे अंदरि आहे। उहो शख़्स जेको पूरी मुस्लिम उम्मा जे लाइ ज़रूरत आहे, उनखे अॼु असां अडियाला जेल जे अंदरि क़ैदी बणाए वेठा आहियूं। इहो असां मुस्लमाननि जो हाल आहे। असां पंहिंजी ज़ाती अना खे कंहिं बि तरीक़े सां पोइ हिते धिके नथा सघूं, चाहे असांजो केतिरो बि नुक़सानु छो न थिए। मुस्लमान भाइर शहीद थियनि, फ़लस्तीन ते हमला थियनि, कश्मीर मसइलो हुजे,
या न कंहिं बि तरीक़े सां भली असांजे मुस्लमान रियासतूं तबाह थियनि, मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म थिए, इस्लाम जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को ॻाल्हाए, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में का गुस्ताखी थिए, त असां कंहिं बि तरीक़े सां अहिड़े लीडर जी जेको उन्हनि खे ललकार करे, अखियुनि में अखियूं ॾेई करे ॻाल्हाए, उन्हनि खे ललकारे, उन्हनि खे वान करे, उन शख़्स खे असां हमेशह तारीख़ गवाह आहे त पाण ई ख़तमु कयो आहे, पाण ई ज़ाया कयो आहे, पाण ई सूलीअ ते चाढ़ियो आहे, जंहिंजो आख़िरी मिसाल असांखे इमरान ख़ान जी नज़र में अचे थो। इन हवाले सां मां पूरी पाकिस्तानी क़ौम खे गुज़ारिश कयां थो त इमरान ख़ान जे लाइ आवाज़ उथारियो। इमरान ख़ान तव्हां ई असांजे लाइ न, बल्कि पूरी मुस्लमान उम्मत जे लाइ हिकु गैरत आहे, हिकु इज़त आहे, शान आहे, मर्तबो आहे, दुश्मननि खे ललकारींदड़ हिकु आवाज़ आहे। अॼु फ़लस्तीनी भाइरनि खे जेकॾहिं ज़रूरत आहे मुस्लमाननि जी, त उहा इमरान ख़ान जी क़यादत में उनजी ज़रूरत आहे। ऐं इमरान ख़ान वाहिद शख़्स आहे जेको फ़लस्तीन जे मसइलनि खे, फ़लस्तीन जे मसइले खे, फ़लस्तीन जे मुस्लमान भाइरनि जे लाइ आवाज़ ललकारे, इसराइल खे शिकस्त ॾेई करे, ऐं इमरान ख़ान फ़लस्तीनी भाइरनि जे झंडे में हथु विझी करे पूरी दुनिया खे ॿुधाईंदो त जेकॾहिं मुस्लमान गैरत करे, मुस्लमान हिम्मत करे, मुस्लमान ला इलाहा इल्लल्लाह खे सम्झे, त कंहिं बि सूरत में शिकस्त नथो खाई सघे। इहो ई जज़्बो इमरान ख़ान जो आहे, इहो ई हिन पाकिस्तान खे क़ौम खे ॾिनो, इहो ई हिन यूनाइटेड नेशन में पूरी दुनिया जे मुस्लमान खे ॿुधायो, जंहिंजे करे फ़लस्तीनी भाइर अॼु सॾनि था त काथे आहे उहो ख़ान, काथे आहे उहो पठान, काथे आहे इमरान ख़ान। सिर्फ़ु हिकु ॾींहुं असांखे आज़ादु करे ॾियो त पूरी दुनिया खे ॿुधाए त फ़लस्तीनी हक़ ते आहिनि, फ़लस्तीनी भाइर सच ते आहिनि, मुस्लमान हक़ ते आहिनि, मुस्लमान सच ते आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी।